बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल बागड़ा जंहिंजो हीअ स्कूल आहे जंहिंमें ॿार तइलीम कराए रहिया आहिनि। हीअ टाइम टेबल आहे स्कूल जो जंहिंजो एतिरो टाइम थी वियो आहे। उस्ताद गैर हाज़िर छो? जॾहिं रिसेस जो टाइम लिखियो पियो आहे गवर्नमेंट 8:10 8:10 ते जॾहिं रिसेस आहे 10:10 ते बंदि आहे। जॾहिं करे रिसेस थिए थी अञा उस्ताद कोन्हे छो? ऐं को बि उस्ताद हिते कोन्हे। हिकिड़ो ई उस्ताद आहे जेको घोसलू जंहिंखे चइबो आहे, घोसलू उस्ताद गैर हाज़िर स्कूल में आहे। जेको स्कूल ईअं ई पियो हले फी सबीलिल्लाह। ॿार पंहिंजे आसरे ते ई अचनि था ऐं मिड़े ई वेठा आहिनि। उस्ताद जो नालो छा? उस्ताद जो नालो उस्तादनि जे ऑफिसरनि खे ई ख़बर आहे। उस्ताद जो नालो उन खे सॼी रिपोर्ट आहे। न नालो त हूंदो न, ॿुधायो। उस्ताद जो नालो मिस्टर अब्दुल सत्तार साहिब, जेको स्कूल जे टाइम ते नथो अचे। 1 बजे अचे थो, कॾहिं नथो अचे। ऑफिसरनि खे सॼी ख़बर आहे। ऐं हिते 100 खां ॿार मथे वेठा आहिनि जंहिंजो हर साल इम्तिहान थींदो आहे। रिज़ल्ट शीट कॾहिं थी वञनि? हिन जो एसएम जो फंड केॾां पियो वञे जॾहिं स्कूल ई कोन्हे। प्राइमरी स्कूल मिडल स्कूल बाबड़ा जी जेकी आहे बिल्डिंग में असीं हींअर ॿार छोकिरा वेठा आहिनि। इहा मिडल स्कूल दाबे जी आहे। प्राइमरी स्कूल ज़बून जो हालत आहे जेकी अञा સુધી न पाणी जो मसइलो हल थो थिए, न चौदीवारी जो मसइलो आहे, न स्कूल जो बनावट जो आहे, न फर्नीचर जो आहे। सभु मसइला आहिनि। भर्ती को कंदी थी गवर्नमेंट छो कंदी भर्ती करे? स्कूल जा ॿिया त मसइला हूंदा न लाज़मी। ॿिया मसइला आहिनि, तमामु घणा आहिनि। पाणी जी खोट आहे, लेट्रिन न आहिनि, चौदीवारी किरी पियूं आहिनि, स्कूल ज़बून हालत आहे, टीचर न आहिनि, फर्नीचर न आहे, बोर्ड न आहे, ब्लैक बोर्ड न आहे, किताब बि अणपूरा मिलनि था। ऐं फंड नथो स्कूल जो मिले, एसएम जी फंड नथो मिले जंहिंमां असीं फर्नीचर ठाराए सघूं या वठी सघूं। हिन वक़्तु फर्नीचर खोट आहे। हा, हिन साल फर्नीचर जी तमामु खोट आहे। महिरबानी, शुक्रिया।